पसा पाणिया मंझ पसा। पुट जानब तू? हाँ काका, पर तू ही इतने परेशान कुजाला बैठो है? पुट का हिक परेशानी हुजे तो बुधाए। असां ला त हर सिज नई परेशानी खड़ी थो अचे। कुजा थियो चाचा? बाबा गच साल पहिरीं मूं एनजीओस खां कर्ज़ खणी आरब ऐं असलम खे विड़ो अची। पोइ तूफ़ान में आरब वियो, असलम वियो त विड़ो वियो। शुरू में मूंखे कुझु ॾींहं तंग कयईं, पोइ माठ थी विया। वरियनि पोइ ॼाणा अॼु वरी उहे एनजीओस वारा आया हुआ। चाचा उन्हनि छा चयो? चवनि था त हां ते 2 लख पुराणो कर्ज़ रहे थो ऐं चवनि था त 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि हर सूरत में भरे ॾियो। पुट तोखे त असांजे हर हाल जी ख़बर आहे। हाणे तूं ॿुधाए 2 लख किथां आणियां? हाँ काका, इहो ई त इन्हनि माण्हुनि जो धंधो ई कारोबार आहे। ग़रीब माण्हू खे पहिरीं जोग ॾेई फासाए, पोइ उन्हनि जे हॾनि जो रत बि चूसे वठंदा आहिनि। फ़क़ति इन ई ॻाल्हि जे करे मूं इहे सभु इदारा छॾे ॾिना आहिनि चाचा। बाबा हाणे तूं ई सलाह ॾे, कुझु कयां? चाचा तूं कुझु बि न कर, तूं रुगो परेशान न थी। बाक़ी इन्हनि एनजीओस वारनि सां आऊं पाणे ॻाल्हायां। बाबा तूं का मुंहिंजी जान छॾाए, न त हे त मुंहिंजे घर जा कख ई पटे हलिया वेंदा। चाचा तूं परेशान न थी, अलाह सणाई कंदो। हाणे अच त हलो। बोला सिर्फ 450 ॾिना अथसि। अरे एतिरा घटि पैसा छो? साईं नूर भटारे जो कसम शिकार लॻे ई कोन थो। वञूं था त ख़र्चो मसदा कढी अचूं। ॻाल्हि ॿुध, जंहिं टाइम ते बि आउं अचां थो त तूं पैसा घटि ॾींदो आहीं। छा तड़ तुंहिंजे पीउ जो आहे? चवां थो इहे पैसा वठ वापसि। मूंखे पूरा पैसा खपनि, न त हींअर जो हींअर ही तड़ खाली करे हलियो वञ। सम्झई? अचे वठ, खण 50 पैसा। खुदा वाह शायदा तेल कढी इहे ई पैसा पता आहिनि जेके आउं खे ॾियां पियो। महिरबानी करे रखो इहे। खण 50 पैसा तो आउं चवां थो। न तूं हिन तड़े जे लाइक़ न आहीं, सम्झई? तुंहिंजो बूथ वरी आउं हिन तड़ ते न ॾिसां। अरे गोला, तू असांजे माण्हू सां कुझु लाइ थो विड़ी? अरे ॻाल्हि ॿुध, तूं केरु थींदो ई मूंखां पुछण? आउं बि हिन ॻोठ जो माण्हू आहियां ऐं हिन तड़ सां मुंहिंजो बि वास्तो आहे। पुछण में को ॾोह न आहे। जेको कुझु हिते थी रहियो आहे उन में तुंहिंजो कुझु बि न वञे। तूं अॻे ई मुंहिंजो भतो खींदो आहीं। हाँ, आउं चवां थो त शराफ़त सां हींअर जो हींअर मुंहिंजे साम्हूं टरी वञ। इहो तुंहिंजे लाइ भलो थींदो, सम्झई? अरे गोला, मूं कहिड़ो तुंहिंजो भतो खाधो आहे? अरे असां मिसकिन माण्हू पंहिंजे तड़ ते पंहिंजी मज़दूरी था करियूं, उन में आ जो छा वञे? तोखे ख़बर हुअणु खपे ही सॼो तर रईस मतारे खान जो आहे। ॼट जा पुट, सम्झई? लूसण किथे जा? मलूका रेस जी इजाज़त खां बग़ैर हिन पूरे तड़ ते पखी बि पर न हणंदो आहे। तूं वरी केरु थींदो आहीं? हा, ही सॼो तर खणी आ जो हूंदो। ही ज़मीनूं आ जूं हूंदियूं, पर ही दरिया ऐं पाणी आ जो त कीने। हिन तर जे ज़मीन जा पासा जित बि दरिया सां लॻनि था, उहे सभु रईस मतारे खान जी मिल्कियत में अचनि था, सम्झई? जेकॾहिं रईस मतारो चाहे न, अड़े तो जहिड़ा हिते
हिकिड़ो मिंट बि कोन रही सघंदा। बेसुरा गोला बटाकू नयण दरिया में आ जो कुझु कीने। गोला ही दरिया हिन सभिनि माण्हुनि जो आहे। आ जेकी भतो था वठो न इहो गैर कानूनी आहे। तव्हां ज़ालिम आहियो, ज़ुल्म था कयो। ही ॼट तो असांखे कानून सेखारे। अरे तूं केरु थींदो आई मूंखे ज़ालिम चवण वारो? हाँ? वाह वॾो आहे कानून सेखारण वारो वकील। पगा वठ हिनखे। त पोइ मलूक मरण जे लाइ तयारु थी वञ। अम्मा भली करे आई है नसीबा। आ बचड़न जी राह पी न्यारिया अलाई केड़ीअ वाट ईंदा। काकी मां तोखे ॾिसण आई आहियां अच घर। हाँ वञो सभु वरियूं हीअं जे वरन वारी। थोड़ा ई फेरा कजी सजी ॻाल्हि जॾ बंभिया जिन ॿरी डूंगर से डोरी। अमा नसीबा मुंहिंजी दिलि ईअं थी चवे त ईअं अकेली दरिया वञा, पाणी झागींदी वञा झागींदी वञा, वञी पंहिंजे बचनि खे ॻोल्हे ला सीने लाया सभु सूर सड़ाया। काकी जे पाणी झागण सां माण्हू मिलंदा त अदा मलूक ऐं बाबा अहिड़ा 7 दरिया जागे अचनि हा ऐं माण्हू पाण सां भेड़ा वठी अचनि। पर काकी असांजा माण्हू पाणीअ में कीन आहिनि। ऐं पोइ किथे हूंदा? इंडिया जे जेल हूंदा या जिन्हनि भूतनि पाण वटि कैद कया हूंदा? न चाची, न को ग़ैबात न को जिन, बसि हिन पाणीअ जे झेड़े असांजा माण्हू असां खां खसिया आहिनि। पर तूं उल्को न कर काकी, तुंहिंजी दुआ सां आरब ऐं असलम ॿई मोटी ईंदा। नसीबा केड़ी महिल आई आहीं? ऐं बसि हींअर ई आई आहियां। अम्मा सारा ए नसीबा खे चांहि ढुक त पियारज। न काकी, आउं चांहि पीअण कोन आई आहियां, आउं बसि थोड़ी देरि लाइ तुंहिंजो मुंहुं ॾिसण आई हुयसि। बसड़ी अम्मा मूंखे हाणे तूं कोजा ॾिसंदी आहे? हाणे त ॾिसण जहिड़ी बि न रही आहियां। काकी सभागी। ओ अम्मा मूंखे सभागी न कोठ सभागी।
आऊं अभागी आहियां। जे सभागी हुजां त मुंहिंजा ॿ ललंग पुट दरिया सां पाण वटि न रोके आ, पर अभागी आहियां तॾहिं त रुॻो पई वाजायां। चाची तू पंहिंजे पाण खे अभागी छो थी कोठी? काकी तू सभागी आहीं ऐं सभागी रहंदी ऐं मुंहिंजी दिलि थी चवे आरब ऐं असलम इन ई अंगड़ ते मोटंदा ऐं तू उन्हनि खे मोड़ पंहिंजे हथनि सां ॿधंदी आहे। अमा तुंहिंजे वात में गुलाब छल लफ़्ज़ तुंहिंजा सभागा थिया। मुंहिंजा बचड़ा हिन अंगड़ लुली लहनि, छल घर वरनि। अमा मां पंहिंजे अखे उमेदूं ॾिसां, बचनि खे मेंदियूं लाहियां, गाना ॿधाया, मोड़ मोड़ ते ॾिसां जुमरियूं हणां। काकी असां सभिनीनि जी दुआउनि सां उहे ॾींहं ज़रूरु ईंदा। नसीबा जेकॾहिं तूं वांदी हुजी त मूंखे तड़ तां पाणी भराए अच। हा हा छो न। काकी आउं सारा सां गॾु पाणी भराइण थी वञां ऐं पोइ ॾींहं जी मानी खी पोइ वेंदसि। ठीकु आहे अम्मा, पर अम्मा झटि वर्गिस। ही घर जा ख़ाली कख मूंसां जहिड़ो पिया कर, मूंसां जहिड़ो पिया कर। हा असीं जल्दी थी मोटी अचूं। मलूका पूॼा थियो, ही कपड़ा कीअं फाटा आहिनि? अम्मा जे आके ॿुधाईंदसि त आ मूंसां विढ़ंदा, तंहिं करे कीअं थो ॿुधायां। लॻे थो कि असां झेड़ो करे आयो आहीं। केरु तोसां विड़ियो आहे छा मलूक? मूंखे ॿुधाए त सही। अम्मा गोलो मूंसां विड़ियो आहे। हल नेठ वञी वागुनि जे वात में पए। पर को गोलो तोसां छो विड़ियो आहे? गोलो हरू भरू असांजे माण्हुनि खे तंग थो करे, चए थो आ जेको कमायो असांजे हथ ते रखो। उन ते मूं कुझु चयो त विड़ी पियासीं। तूं भी वते तो खखरनि में खड़ा हणंदो। मलूक तोखे इहा ख़बर कान्हे त इहो सॼो तरे हिननि माण्हुनि जे ई हथ में आहे। अबा सभु ख़बर आहे, पर गोलो वॾो किन्नू माण्हू आहे। गंद मच्छी खे पाण गंद मच्छी चवंदासीं। पर ही माण्हू वॾेरा आहिनि, निगा ऐं ॾुखिया माण्हू आहिनि। ही सभु तड़ उन्हनि जा ई आहिनि, होड़ा उन्हनि जे ई कब्ज़नि में आहिनि। पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे कंहिंखे शिकार करणु ॾियनि या न ॾियनि। बाबा तूं हिन सां जहिड़ो कुजाड़ाए थो करीं। अबा मूं जहिड़ो थोरी कयो, मूं त रुॻी ॻाल्हि कई हुई। गोले खे ॾुखी लॻी त अची मुंहिंजे गले में हथ विधाई। पर पुट तो अणवणी ॻाल्हि कुॼा लाइ कई हुई। अम्मा भली केर बि हूंदो, पर आऊं हुनखे सच मुंहं ते चई ॾींदुसि। बाबा पोइ वेठो बि दरिया जे हुन पार हूंदे सियाणी सम्झाइसि, जेकॾहिं गोलो बुछड़ो थी रस मतारे खान जा कन भरे त ॼण पंहिंजा कख हिते हुआ ई कोन। कावड़जे त भले पियो कावड़जे, असीं मिसकीन माण्हू आहियूं, किथे अची न वञूं रेस जे ॾचे में। नसीबा तोखे अदा यादि ईंदो? हा छो कोन यादि ईंदो। असां इन ई तड़ ते नंढा थी वॾा थियासीं ऐं नंढे हूंदे पाण सभई गॾु रांदू रहंदा हुआसीं। लाटू रांदि, मंडकी रांदि ऐं कॾहिं वरी दरिया में कुंदरू रांदि बि रहंदा हुआसीं। तोखे यादि आहे हिकु दफ़ो तूं समुंड में बुॾी पई हुई? हा यादि आहे। ऐं असलम ई मूंखे बाहि खां वठी पाणीअ मां ॿाहिरि कढी। तॾहिं खां मूंखे हिन दरिया में इलाही डपु लॻंदो आहे। जॾहिं खां अदा वारा दरिया में बुॾी पिया आहिनि न, ही दरिया मूंखे बि नाहे वणंदो। पर अम्मा चवे थी त ही दरिया असां लाइ मुर्शिद वांगुरु आहे। जेकॾहिं हिन जी इबादत न कजे त हिन खे घटि वधि बि न ॻाल्हाइजे, न त दरिया कावड़जी पवंदो ऐं हितां खां दूर हलियो वेंदो, जंहिंसां असांजो रिज़्क़ पाणी बि बंदि थी वेंदो। हा अम्मा बि मूंखे अहिड़ियूं ई ॻाल्हियूं चवंदी आहिनि, पर अलाए को मूंखे हुननि जी ॻाल्हियुनि ते यकीन कीन ईंदो आहे। हाँ नसीब तूं सही थी चईं। छा कयूं, वॾनि जूं ॻाल्हियूं आहिनि, पाण खे त ॿुधणियूं आहिनि। हाणे हल त हलूं, मूंखे देरि पई थी। अम्मा अॼु साजो अचण जो चई वई। हलो
वे गोला वे गोला कमदार मूंखे तुंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई। मूंखे तो ते ॾाढो अफ़सोस थी। अरे बाबा गिदरे जी चोर खे ॿ चमाटूं ॿ बाठा ई कढिया त तुंहिंजे वेझो केरु अचिया? बस रईस, ऐं ग़रीब माण्हू जो वरी थोरो हया करे वयसि। अरे हू बेहया थी वियो त तो हया छो कयो? हीअं त इहो तड़ तोखां कोन संभालंदो। बाबुल साईं, आउं त गोले खे अॻे ई चवंदो आहियां त पंहिंजे लछ में दम विझ, न त ही मलान जे पोयां सभु कुझु चट करे छॾींदो। अरे बाबा तुंहिंजो नालो आहे गोलो। गोलो जंहिं झुॻीअ या मंगले मथां किरे न त उनखे साड़े रख करे छॾे। बसि साईं, आउं तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियसि। हाणे पाणी ते बीह, केरु पत्थर उछलाए त ॾेखारे त मञासि। बहरहाल इहो बाबा तुंहिंजो मसइलो आहे। छोरे खे ॿ चंबा हणी कढिया त अॼु ताईं तुंहिंजे पाछे खां बि डिॼे आहे। बसि रईस, हाणे आई छुटल आहियो। इहो साॻियो छोरो पैसो समेत तव्हांजे अॻियां अची न किरे त पोइ गोले ते लानत कजो। ठीकु आहे, पर ॿुध, हुकुम कयो साईं। मूं थोरो कम खे वधायो आहे। जे संभाले सघीं त ठीकु, हा बि कर, न त वरी मां ॿियो को माण्हू हथु कयां। कमु ॿुधायो किबला। समुंड रस्ते ॿाहिरि मुल्क मां कुझु माल ईंदो, जंहिंखे लिक छुप में पंहिंजे कारखाने ताईं पहुचाइणो आहे, ऐं वरी हितां वारो माल साॻे ओड़े में ॿिए मुल्क पहुचाइणो आहे। थी वेंदो साईं, बेफ़िक्र थी वेंदो। पर हिकु ॻाल्हि यादि रख, हितां जे कंहिं ॿिए माण्हू खे ख़बर न पए त असां को इहो कारोबार या धंधो कयूं था पिया। तव्हां बेफ़िक्र थी वञो साईं, कंहिंखे का बि कल कोन पवंदी। ऐं ॿुध, ख़ुदा न ख़ास्ता को छापो लॻे, माल पकड़िजे या माण्हू, मुंहिंजो कॾहिं बि किथे बि नालो न खणजांइ। सभु कुझु पाण ते वसाइजांइ। आख़िर तव्हां मुंहिंजा धणी त थींदा न साईं? छो न थींदासीं बाबा, तूं मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। मां पार्टी वारनि खे चवराए करे मथां खां हर शइ सेट करे छॾी आहे। पार्टी वारनि खे बाबा पंहिंजो हिसो पती मिलंदो त धणी थींदा, छो न थींदा? बसि साईं, गोलो सम्झी वियो। आई ख़ाली माल घुरायो, सभु कमु सवलाई सां थी वेंदा। माल 2-3 ॾींहंनि में अची वेंदो। तूं कारखाने खे साफ़ कराए छॾ, जिते माल सवलाई सां रखी सघिजे। ठीकु आहे रस, आउं हींअर ई वञी कारखाने खे साफ़ थो करायां। ठीकु आहे। मलूक, तू अॼु होड़े ते अकेलो वेठो आहीं, तोसी ख़ैर त आहे? हा जानिब, ख़ैर आहे। मूंखे लॻे थो त या तू अॼु कंहिंसां रुसी आयो आहीं या कंहिंसां विड़ी आयो आहीं। हा यार जानिब, ऐं कंहिंसां विड़ी बि आयो आहियां त कंहिंसां रुसी बि आयो आहियां। पोइ तूं मूंखे सुणाए, कंहिंसां विड़ियो आहीं, कंहिंसां रुसी आयो आहीं? जानिब, तो ई त मूंखे चयो त सच ॻाल्हाइण खां कॾहिं बि न कीबाइजा ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ हमेशह आवाज़ उथारींदो रहिजा। जानिब, तो ई त चयो न, जेसीं ताईं आं ग़रीब ऐं मिसकीन पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि पंहिंजी ज़ुबान सां न कंदा, तेसीं ताईं अव्हां जा हक़ मांगर गड़काईंदा रहंदा। हा, इहो सभु कुझु मूं तोखे चयो हो। इन में ई त आं ग़रीब माण्हुनि जी भलाई आहे। पर तूं मूंखे ॿुधाए, तोसां थियो कुझु आहे? हिते ग़रीब माण्हुनि खे गोलो तंग थो करे, इहा त ख़बर तोखे बि हूंदी। हा, आउं गोले जे पिते खां बि वाक़िफ़ आहियां। पोइ हिते ग़रीब माण्हू खे मागर वारा ॾंद ॾेखारे उन्हनि खां उन्हनि जी रोज़ी फुरे वञी रईस मतारे ख़ान खे ॾींदो आहे। उन ॻाल्हि तां मूं गोले खे सच चई ॾिनो ऐं मूंसां विड़ियो ई मुंहिंजा कपिड़ा फाड़े ॾिनाई। गोलो त आहे गोली हणण जहिड़ो, पर रईस मतारे ख़ान जे करे अञा पियो बचे। रईस मतारो ख़ान बि अलाह त की न। हाओ, पर उन सां मुहाॾो अटकाए केरु? हाणे जेकॾहिं न गोलो मूंसां विड़ियो त अहिड़ा बांठा ठोकी थो सास, पोइ भले रईस मतारो ख़ान मूंखे जेल में हणाए छॾे। पर मलूक, तूं कंहिं ॻाल्हि में तकड़ न कजांइ। इहे सभु मसइला आऊं अख़बारुनि ऐं नेट ते ॾींदो आहियां। नेट ते इन्हनि माण्हुनि जो हिकु ॾींहुं छेड़ो ज़रूरु ईंदो, पर तूं सच चवण खां कॾहिं बि न कीबाइजांइ। सच में मच ज़रूरु आहे।
पर उनजो मज़ो ई पंहिंजो आहे। मिस रोशना, मां जस्ट नाउ फ्री थियो आहियां। सोचो त चांहि पियां, पर अकेलो चांहि तोखां सां अलाए छो मज़ो ई न थींदो। सोचो त ॿई गॾिजी वेही चांहि पियां। सॉरी सर, मां हाणे चांहि पी चुकी आहियां। ओहो, इहो त ॾाढो ग़लति थियो। खैर, ॿीहर चांहि पीअण में को हर्ज त कोन्हे को। सर, मुंहिंजो मैदो डिस्टर्ब रहंदो आहे, तंहिं करे मां घणी चांहि न आहियां पीअंदी। ठीकु आहे, तव्हां चांहि भले न पियो, पर झटि खनि वियो त सही न। ऐं अॼु मां तव्हां सां कंहिं ख़ासि मौज़ूअ ते डिस्कस थो करणु चाहियां। कहिड़ो मौज़ू सर? ओहो मिस रोशना, तव्हां परेशान न थियो। इहो कोई अव्हां जे ज़ाती ज़िंदगीअ जे बारे में पुछण पियो चाहियां। जी भले पुछो सर। मिस रोशना, मूंखे इहो ॿुधायो त अव्हां जो हिन इदारे जी पघार मां गुज़र सफ़र सवलो थिए थो या न? बस सर, अम्मा खे बाबा जी पेंशन मिलंदी आहे ऐं हिन पघार खे मिलाए करे ॿिनि नंढी भेनरनि जो ऐं हिकु भाउ जो तालीम जो ख़र्चो निकिरी वेंदो आहे। घर तव्हांजो पंहिंजो आहे या किराए जो? सर, इहो असांजो पंहिंजो आहे। मिस रोशना, ॻाल्हि ॿुधो, मूंखे तव्हां पाण खां ग़ैर ऐं आला ऑफिसर कॾहिं बि न सम्झो। कोई बि लाइफ में प्रॉब्लम अचेव न, मूंसां डिस्कस एक्चुअली सफ़ा फ्री थी करे। मिस रोशना, तव्हां सां कॾहिं बि कोई प्रॉब्लम थिए न, तव्हां मूंसां शेयर कजो। मां तव्हांजी हर वक़्तु हर मुमकिन मदद कंदुसि। थैंक्स सर, पर असां पंहिंजी नंढड़ी दुनिया में ॾाढा ख़ुशि आहियूं। ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो मसइलो थियो त आउं तव्हां सां ज़रूरु शेयर कंदसि। एज़ यू विश डार्लिंग। यार असलम, न तुझी शादी थी न ही वरी मुझो मंगड़ो। यार पाछा तक नसीब ही फिटल हुआ। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसा जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसा।